होटल वाला हाँ एवट पे चा प्याई 5000 खुलिया कोन मां वट अले लकी छड खेला चा भले प्याई 5000 जी चाय उछड़े गंजा साहब के जगह दे वेहो साहब वेहो अले यार हे छफा मिट्टी लगी पई आ को मालूम अकोल छिके अन्या ता उनी गालन ते बीठा मालूम होटल बोटल ठालाए को चंगो काम कलाए साहब एतरा पैसा खई वधायो पो कई वडे 5 स्टार होटल ते वेई चा पियायो इते ते हरू भरू मिट्टी लगी पई आ पियो था सद गंजा जा पैसो अची वने मालूम पांजे औकात न विशाले हिन होटल ते नंढलो हुयम न बांबला खाई हिते चा पियालिंदो माले पैसो अची वा हे होटल छडे देवा पैसो तो ठाणे आयो आ पैसो हाले आयो हेड से जामन पैसा चाय मेहरबानी हे वाट चाय जाए 10 पैसा वो अले गलो खुश न थी दुआ कर जाए नवा अमील जाओ पैसन के उडाली दासे दुआ ती छड़ी चुमी हुंदी जिंदगी में मेहरबानी ओ साहब हिक कोप चा जो वटतो थो एतरा सजा पैसा दिना थो तो जो हिस्सा मांजे पैसन में गंजा हाल मत हलाए चंबा मांजा पैसन में तो ले सजे दई छडा ओ साहब मेहरबानी करो मुखे भी का ट्रिक बुधायो जे मां अमीर थी वजा पैसा कमाए दुखी गाल ना है अमीर थल कोई दुखी गाल ना है मेहरबानी करो ना पो सही हाँ हाँ वारो क्यों वो पैसा कमाए लाए ब्या पैसा हुजन जरूरी है न हाँ छो ना मां वट 2 लाख रुपया रखियन तो के दिया तो ये की वे चकर 2 लाख में काम हलदा चला भला घाट में घाट 50 लाख रुपए हुजे ये नंबर आयो साहब ये नंबर आयो एतरी वडी रकम एतली वडी रकम तो बाकी फैशन के पैसो कमाइंदो ना मालू कमाए सकदो जा पैसा का दीने पैसा कमाइंदे ना साहब मां पट सट करे 3 लाख करे अचा पो मां जमींदार थी वेंदुस 3 लाख तोली अध जिम्मेदार थीने पल वडो जिम्मेदार कोन थीने हाँ हाँ पूरा 50 लाख आनना पौधा मुखे 50 हुंदा तो पोसे वडो अमीर थी वेने चलो ठीक आ मां जेवर भी विकणा थो हाँ पांजा गुंदी में आने जको पिया वो विकणे तवाजे पैसा खणी अचा पानी खलिया पर डबल पैसा तो 50 लाख दीने किलो पे वाट हाँ हाँ छो अलाए तवा त आयो त नवा डिठल मुखे किए खबर लगे अले तू गली बे वाट दुआ कन्याय तो जे वासी जी गाल ना है तू वनी खलची कल दुआ कन्याय तू अमीर कोन थीने माके खबला ये ना करो जुल्म साहब मुखे अमीर थेड़ो आ दुनिया जो अमीर तरीन मानू थेड़ो आ ए ब्या पैसा वाट तू अमीर कोन थीने वनी दुआ कल हल ना साहब ही तवा रखो ओ साहब मां एतबार करण जे लाए वरता पैसा अच्छा हाने माखे यकीन अची वियो आ तवा इते वेजो हरू भरू तवा मुते कावड़ ना करो मुखे अमीर करो अमीर थीने हाँ ओ वैला जल्दी पैसा खलिया त अमीर कलोई ना जगल तू छफा गली बाधे खली वन ना सरकार मां ई जोई आयुस जल्दी मट अमीर थीना दे जल्दी मट अले चा खेदी वैला दे माजे मुंह खेदी छे तो जा ती चाय पीनवे साहब हां बी छुट्टी बला दे तकल कल साहब चाय चाय अच्छी भाई जी अच्छी भाई चंगी चाय दे मक्खियों दी कौन तो बिच दे चाय सयड़ी चुमी जेड़ी हां गली चुमियो छोतो दे वैला दरअसल सही मजो नालोआ चुमी यारो जाल थद को चुमी आलो जा ढोल पवे मुंह में साहब बची यो पैसा खणी खलिया है हाँ सही पूरा पैसा न पूरो 50 लाख दिसो चेक करो सही ए बात ले ये तू लखी छाड़ चाय जाए न भी चाहे जा ठीक आ वारो क्यों सही हाने माखे करोड़पति करे छड़ो पूरो करोड़पति दियो मुखे तू लखलपति हाँ ओ बोड़े साहब थप छो आईवे मुखे अले दी तकल थी छा एक बारी ताल छना अच्छा एक बारी सबिर करणो पवंदो मुखे बाडी छडे ट्रेन हिनी जगह ते पुजी वन 5 किलो पे खली वन हां इते अचणो पवंदो मुखे इते अचणो पवंदो तो चलो ठीक आ का गाल ना है हाले निकला नाले कल कोई दिशे ही ना हलाय ना चंपा ठिके नाला हां सही छद को हल निकला नाली का पुजी न मजे 2 दिन के बाद आज मां करोड़पति थी तो
वॾो ज़िमेदार थींदुसि वॾो मां ख़ुशि आहियां अॼु जो ॾींहुं मुंहिंजे लाइ वॾो भलो आहे ओ मोगा ख़ैर त आहे काॾे वञी थो अदा परे थी ग़रीब मां करोड़पति आहियां ज़िमेदार आहियां तोखे ख़बर न आहे उहा त मूंखे ई ख़बर आहे तूं वॾो करोड़पति आहे टिकण न ॿुधाईंदी पई आहे तोवारी तोखे का ख़बर न आहे इन जे लाइ मां वॾा तरला कया आहिनि वॾा तरीक़ा इस्तेमाल कया आहिनि अॼु हिकिड़ो नुक़्तो मूंखे कामयाब कयो आहे मां वॾो ख़ुशि आहियां ॾाढो तूं ख़ुशि आहीं हा सुञा सुञा रस्ते में टकरी वेंदा आहिनि हाणे मां कंहिंखे सवलो बि न अचण ॾींदुसि हाणे मां अमीर आहियां हाँ ही काॾे वियो साबित कोन्हे होटल वारो बि हलियो वियो आहे हाँ इहे काॾे विया मुंहिंजो 50 लाख रुपयो हुयो हाँ हे छा लिखियो पियो आहे मुबारक हुजे तोखे 50 लाख जो चूनो लॻी वियो अबोड़े ये वाकई फराडी हुया मूंखे चूनो हणी विया अबोड़े मां लुटिजी वियुसि मां बर्बाद थी वियुसि मोगे जी मार कमाल आहे 哎呦我的妈！